जय झूलेलाल। अॼु जे केरु बणंदो सियाणो जे एपिसोड में असां सां गॾु आहिनि मयंक महेश टकरानी, जेके कक्षा तीसरी में पढ़ंदा आहिनि, हिटेलूट इंटरनेशनल स्कूल, हेमू कॉलोनी, गोंदिया में रहंदा आहिनि। अॼु जो एपिसोड इन्हनि सां गॾु चालू कंदासीं। त मयंक, तव्हां छा रेडी आहियो? हाँ, मां रेडी आहियां। हाँ, त घुमायो पंहिंजो व्हील। हिन जो पहिरियों क्वेश्चन आहे 5 अनार खे सिंधीअ में छा चइबो आहे? ऑप्शन ॼमूं, सूफ, लीमो, ॾाढ़ू। अनार खे सिंधीअ में छा चइबो आहे? ॼमूं, सूफ, लीमो की ॾाढ़ू? ॾाढ़ू। राइट आंसर। अगलो क्वेश्चन, घुमायो पंहिंजी व्हील। 15 हसना खे सिंधीअ में छा चइबो आहे? हसना, ठीकु आहे। रुअण, ॾिसण, ॿुधण, खिलण? खिलण। खिलण, राइट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन, घुमायो व्हील। 13 धीउ जे पुट खे छा चइबो आहे? ऑप्शन भाइटियो, भाणेजो, पोटो, ॾोहिटो। धीउ जे पुट खे छा चइबो आहे? भाइटियो, भाणेजो, पोटो या ॾोहिटो? ॾोहिटो। ॾोहिटो, राइट आंसर, सही जवाब। अगलो क्वेश्चन, 18 अंडा ॾियण वारो प्राणी कहिड़ो आहे? इन ऑप्शननि मां तव्हांखे ॿुधाइणो आहे। अंडा ॾियण वारो प्राणी कहिड़ो आहे? बकरी, मुर्गो, बदक, खरगोश? मुर्गो। फिर से ॿुधो, अंडा ॾियण वारो प्राणी कहिड़ो आहे? बकरी, मुर्गो, बदक या खरगोश? मुर्गो। मुर्गो, सही ॿुधायो जवाब। मुर्गो अंडो ॾींदो आहे? रॉन्ग जवाब। फिर से करो। पंजो क्वेश्चन, इन राइट आंसर आहे बदक। दस नंबर। मां हिकु वाक्य चवंदुमि हिंदी में, उनखे तव्हांखे सिंधी में चइणो आहे। मुझे अब जाना है वाक्य खे सिंधीअ में कीअं लिखबो? ऑप्शन मूंखे हाणे वञिणो आहे, मूंखे कोन वञिणो आहे, मूंखे किथे वञिणो आहे, मूंखे छो वञिणो आहे। मुझे अब जाना है, मुझे अब जाना है के सिंधीअ में छा चईंदासीं? मूंखे हाणे वञिणो आहे, मूंखे कोन वञिणो आहे, मूंखे किथे वञिणो आहे, मूंखे छो वञिणो आहे। मूंखे हिमल वञिणो आहे। मूंखे हाणे वञिणो आहे। मूंखे हाणे वञिणो। राइट आंसर, सही जवाब। अॼु असां मयंक सां गॾु हिकु प्रतिज्ञा वठंदासीं त जेको मां चवां उहो तव्हांखे उन पुठियां चवणो आहे। असां सिंधी आहियूं ऐं सिंधी ई रहंदासीं। असां सिंधी आहियूं, असां सिंधी ई रहंदासीं। और घर में हमेशा सिंधी ही ॻाल्हाईंदासीं। असां घर में सिंधी ही ॻाल्हाईंदासीं। बहुत बढ़िया, तारीफ़। तव्हांजो इनाम। अॼु जे असांजे इन प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि प्रीति इलेक्ट्रॉनिक्स, कृष्णपुर अवार्ड, गोंदिया। हिम्मत कंदे न हार, जीत तोखे ज़रूरु मिलंदी। इन ई वीचार सां गॾु असांजो वीडियो शेयर कयो ऐं लाइक कयो। जय झूलेलाल।